इस्लामाबाद में खबर ॾींदा हलो त आलमी मार्केट में सोन जो कदर घटियो आहे पर पाकिस्तान में सोन हज़ारी रुपया महांगो थी वियो आहे। आलमी मार्केट में सोन जो कदर $1 घटिजण खां पोइ $1836 फी औंस थी वियो आहे। होॾां पाकिस्तान में फी तोले में 10 ग्राम सोन की कीमत में तरतीबवार 9,400 रुपया ऐं 8,058 रुपया वाध थी आहे। अस्सलाम वालेकुम जी, मैं तांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।